सर कोठे अंदर दाखिल न थियो, खतरो आहे। हाणे छो ज़हमत कयो निसार खान? मां ॻोठ ॿाहिरां बीठल आहियां, तव्हां सां मिलण थो चाहियां। पोइ हलिया अचो ताक़ते। हो ताक़ते? छो खतरो था महसूस कयो छा? न न, अहिड़ी ॻाल्हि नाहे दिलावर खान। पोइ अचो, मां तव्हांजे इंतज़ार में आहियां। ठीकु आहे, मां अचां थो। सिकंदर जी सर। तलाशी जारी आहे? जी सर। फिलहाल ॿाहिरि अचो, दिलावर खान सां मिलूं था, इन खां पोइ को हल तलाश कयूं था। सर बाक़ी कुछ घर आहिनि। जेसी ताईं तलाशी कई अथई उते जवाननि खे बीहारे तव्हां ॿाहिरि हलिया अचो। पर सर जेको चवां उहो कर। जी सर, अचां थो। न पुट, मिले कुछ ठापुर थी विया। अल्लाह खैर कर दो पुट, अल्लाह खैर कर दो।
ही सब छा थी रहियो आहे? अल्लाह ख़ैर कंदो पुट। लगे थो त ॻोठ मथां वॾी का मुसीबत कल्पी पई आहे। चाचा काने? पुट ॾिसी छा त को ॿाहिरों दर भञी अंदरि न टपी थिए। मां अचां थो। दिलावर खान जेकॾहिं तव्हां असांजी मदद कयो आहे त छा कयां? तव्हां सां गॾु बंदूक खणी हली पंहिंजे ॻोठ जा अबोझ मिसकीन माण्हू मारिया हा। न दिलावर खान, तव्हां रुस्तम खान खे मजबूर कयो आहे पेश पवण ते त इहो नुक़सान न थिए आहे जेको हिन वक़्तु थियण वारो आहे। छा मक़सदु आहे तव्हांजो? अञा बि नुक़सान कंदो? कुझु बि नथो चई सघिजे दिलावर खान, कुझु बि नथो चई सघिजे। निसार खान पंहिंजनि मुहाफ़िज़नि खे रोकियो ऐं ही घेरो ख़तमु करायो। जेकॾहिं हाणे वधीक ध्यानु थियो त मां कोर्ट वञी तव्हांजे मथां केस दाख़िल कंदुसि त तव्हां हिकु मुजरिम खे गिरफ़्तार करण जे लाइ मुंहिंजे ॻोठाणनि जो खून वहायो आहे। दिलावर खान, जेकॾहिं तव्हां असां सां सहकार न कयो ऐं इहो क़दम खंयो त मां तव्हां मथां रूपोश राइण जी FIR दर्ज करे सघां थो। इहो इत्तफ़ाक़ थियो आहे त रुस्तम मुंहिंजे ॻोठ में दाख़िल थियो ऐं तव्हां अची पोयों छापो आयो। पर हा, इहो त ॿुधायो निसार खान त इहा मुख़बिरी कई कयां? ॿार था थियो दिलावर खान। हिते तव्हां वटि बीही वक़्तु विञाइण खां बहितर आहे त मां घर घर जी तलाशी वठायां। बाक़ी तव्हां असांजी का मदद न कंदो। मां तव्हांजी मदद तॾहिं करे सघां थो जॾहिं रुस्तम ख़ान मुंहिंजो माण्हू हुजे ऐं मुंहिंजे चए चवण में हुजे त मां हुनखे अव्हांजे हवाले कयां। पर रुस्तम अहिड़ो खरो ऐं सचो माण्हू आहे जेको मरी त सघे थो पर हथ कॾहिं बि न ॾींदो। हिकु फोरू भागेले जी तारीफ़ तव्हां वातां सूंहे नथी दिलावर खान, सूंहे नथी। रुस्तम को अहिड़ो कमु नाहे कयो जेको कानून जी नज़र में ॾोह हुजे। बाक़ी जेके उन मथां केस लॻल आहिनि अजाया आहिनि। इहे केस हुनजे मथां कंहिं बि दाख़िल कया आहिनि सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु पंहिंजो खीसो गरम करण जे लाइ। मूं सही सोचियो हो त तव्हां वटां कुझु बि न वरंदो। ठीकु आहे। गिटी खाई सामो घरो टोड़े बाहर निकल था रहो। न रुस्तम न, सामो खाली ज़मीन आहे ऐं मैदान। जेकॾहिं घेरो टोड़े निकितासीं त लिकण जी जाइ बात कोन ईंदी। हाँ रुस्तम, खैरल सही पे चवे। तुझी छा सलाह? कहिड़े तरफ़ खां ॿाहिरि निकिरूं? पोइ हिते मोटूं था अॻी गिटी खां। हाँ, पर उतां त पुलिस जो वॾो ज़ोर आहे। पुलिस जो ज़ोर त आहे पर घेरे टोड़ण खां पोइ हसिलो न थींदो। सामो बाग़ आहे, उन में हलिया हलंदासीं। छा थो सोची रुस्तम? पोइ हिते मोटण खां पहिरियां थोरो अॻिते वधी ॾियूं था पुलिस खे उछल, जीअं सिकंदर जो ख़्यालु हिन तरफ़ थिए ऐं असीं हुन तरफ़ां हली घेरो टोड़े ॿाहिरि निकिरूं।
अच त हलूं। भाजी ठाकुर भाजी पादर जी अब खटे अब्बा ने अचो मूंसां। न सिकंदर न, हिन वक़्तु हू हथु न ईंदा। जेकॾहिं तूं उन्हनि जे पोयां वहीं त अञा वधीक नुक़सानु थींदो। बाडियूं खणी ऐं गाॾी में रखो। ॾिसो दिलावर ॾिसो, ही कंहिंजे वहशत जो निशानो आहे। हिन में बि सरासर अवां जी ग़लती आहे सिकंदर खान, अवां जी ग़लती। वधीक असां बहस करणु नथा चाहियूं। बाक़ी हिन वाक़े जी एफआईआर तव्हां मथां ज़रूरु दाख़िल थींदी। मुंहुं ॾेई वठंदासीं। दिलावर खान, असां ऑपरेशन ख़तम था कयूं।
असां मोहब्बती माण्हुनि जे माग मथां हला कंदो त नतीजो इहो ई निकिरंदो। अचो सिकंदर। सर हुकुम कयो। सिकंदर उते मूं ऑपरेशन ख़त्म करण लाइ इन ई करे चयो त इहा ख़बर दिलावर खान रुस्तम खे ज़रूर ॾींदो या मोबाइल ज़रिए हुनखे इतला ज़रूर कंदो त ऑपरेशन ख़त्म थी वियो। सर पोइ मां कुझु जाननि खे वठी उन्हनि जे पोयां वञा। रुस्तम वारा उन बाग में राति कोन गुज़ारींदा पर कुझु अॻिते निकिरी वेंदा। पर इहो सोच त इहे कहिड़े तरफ़ रुख रखंदा। सर रुस्तम जो असुल ठिकाणो त सुल्तान वारो बाग आहे। पर हिन वक़्तु रुस्तम कच्चे तरफ़ निकिरंदो। सर पोइ जेको ऑर्डर ॾियो। सिकंदर असांजे जवाननि जो खून रायगां न वेंदो। इन ई करे चवां थो त पूरे फोर्स सां वञी बंद जा उहे घट घेर बंदि कर जितां उन्हनि जो क्रॉसिंग हुजे। जी सर।